आहे उहे माण्हू उहे ॻाल्हियूं नोट था कराइनि असांखे जेके शयूं जेके ॻाल्हियूं असां नथा सम्झी सघूं ऐं हमेशह तकलीफ़कार ऐं ख़ासि तौर ते जेको शाइर आहे उनजी नज़र उन ई शइ ते हुजे थी जेको असांजो मुस्तक़बिल हुजे थो ऐं मुस्तक़बिल ते नज़र रखंदड़ माण्हू जेको आहे उहो मां सम्झां थो हर को माण्हू नथो थिए ख़ुदा जी दात आहे ऐं उहा उन ई माण्हू खे मिले थी ऐं उन ई माण्हूअ खे उन ई नज़र सां असांजी सोसाइटी जे अंदरि ॾिठो थो वञे शाइर खे त उहो हिकिड़ो बेकार शख़्स आहे हिकिड़ो आम माण्हू आहे ऐं उन में के क्वालिटियूं न आहिनि बल्कि उन जूं उणायूं जेके आहिनि उहे ॻड़ियूं थी वञनि पर सईद जी जेका समूरी ज़िंदगी आहे जॾहिं उनखे असां ॾिसूं था जेतिरो असां वेझो रहियासीं सईद खे जेतिरो सम्झी सघियासीं में बि 100% उनखे न सम्झी सघिया हुजूं इंसान इन ई तमामु घणो कुझु आहे सईद हिकिड़ो अहिड़ो शख़्स हुयो जंहिं शख़्स पंहिंजे ज़िंदगीअ में इश्क कयो पंहिंजे घर पंहिंजे ॿार ऐं पंहिंजे प्रोफेशन सां तमामु घणो सचो रहियो ऐं कॾहिं बि कंहिं कूड़ ऐं शोहरत जो न फ़ाइदो वरितो न सहारो वरितो हिकिड़ी मिसाली ज़िंदगी आहे उन ई मिसाली ज़िंदगीअ ते असां जेकॾहिं नज़र था फेरायूं हर हिकु माण्हू तव्हां सभई दोस्त जेके वेठा आहियो जिन जिन दोस्तनि जो हुन सां वास्तो पियो हूंदो त उन वटि हिकिड़ो सॉफ्ट कार्नर सईद जे लाइ ज़रूरु हूंदो ऐं